अरे कुछ हया कुछ शर्म कर। पूरे गोठ के परेशान कयो थी। जेकरे मां बा लिखतो मैं न एड़ो ख्वार कंदो मैं मोतबरी एतरी न कर। हर माण्हू को चवंदो मां शाहरुख खां मां शाहरुख खां। मां मञा तो तू मुंहिंजो नंढो भाउ आहीं, पर मुंहिंजी पूरे मोहल्ले में इज़त आहे। तू मुंहिंजी इज़त ख़राब न कर। हिन मोतबर जी वॾी का इज़त आहे, हिन जी इज़त ख़राब थींदी ॾिसो। अरे तू तो सॼो ॾींहुं किरियो पियो आहे घर में, जदोजहद कई थी, केॾी महिनत कई थी नालो कमाइण में। तू त इन नाले जो फ़ाइदो कोन वरितो आहे, इन नाले जो फ़ाइदो मां वठंदुमि। ॾिस हली पूरे ॻोठ में नालो रुगो शाहरुख शाहरुख आहे। हर माण्हू चए थो शाहरुख इहो थी। असांजा सादा ॻोठ वारा आहिनि, हो तो ते एतबार करनि था, हो चवनि था त शाहरुख आहे। तूं जा कम ॾिस वरी। अड़े याणियूं जेके स्कूल वञनि थियूं उन्हनि ॾे बि ॿिले वांगुरु तकींदो। कुछ हया कुछ शर्म त कर। हो त तुंहिंजा परस्तार आहिनि, हो मुंहिंजे नाले सां मोहबत कंदा आहिनि, मुंहिंजी इज़त कंदा आहिनि, हो मुंहिंजे करे माना अहिड़ी हमदर्दी करनि था। तूं अहिड़ा कम करें थो। ॿी ख़बर पई थी पूरे ॻोठ में पूरे शहर वारा हर माण्हू चए थो सचो आहे तूं शाहरुख खान आहे। कॉलेज जेकी छोकिरियूं वेंदियूं आहिनि न, हाणे त उन्हनि सां बि मोहबत करणु लॻो आहियां मां। हर माण्हू अची करे मूंसां फोटूं कढाए थो। पोइ तोखे वरी ख़बर आहे मुंहिंजे अफ़ालनि जी। वाह 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 जो भाई नालो कमाए छॾियो थी, मुंहिंजा ठठ कराए छॾिया थी ठठ। जेकॾहिं कम सिधा रखिजे त मुंहिंजी तोखे फुल अख़्तियारी आहे, तूं जीअं वणे कर, मगर कम से कम कम त सिधा रखो न। माण्हुनि सां सही पेश अच। जेके मुंहिंजा परस्तार आहिनि, जेकी मूंसां मोहबत कंदा आहिनि, उन्हनि सां तूं माना ग़लति माना तरीक़े सां माना पेश अचें थो। जेकॾहिं का छोकिरी चए थी सेल्फी कढाए त उन सां बि तूं माना ग़लति पेश वञे ऐं ग़लति हिगायूं करें थो। इहा ग़लति ॻाल्हि आहे। जेकॾहिं फुल अख़्तियारी ॾिए थो पोइ त मां पेश अदा ईंदुमि न हिननि सां। अदा फ़ाइदो वठणो हिन दुनिया में फ़ाइदो तोखे ख़बर बि आहे। हे दुनिया चइनि ॾींहंनि जी आहे। अगरि चइनि ॾींहंनि में असां कुझु न कयोसीं त असांजी ज़िंदगी कहिड़े कम जी अदा। थोरो दिमाग़ खां कमु वठो। का बि मुसीबत न ईंदी जंहिंमें तुंहिंजो इज़त ऐं नालो ख़राबु थींदो। अहिड़ो कमु कोन थो कयां। हा सम्झी छॾ। जेकॾहिं तूं ईअं चए थो त वधीक मां सुञाणींदो आहियां। घुटो ॾेई साह कढी छॾींदो मां हिते ई। मोतबरी न कंदो कर मूंसां। जेकॾहिं न सुधरे मां सोशल मीडिया ते अची करे मां वाजे करे चवंदुमि त मां न हे मुंहिंजो भाउ आहे, जेके सॼा कम ख़ुदा कया आहिनि मुंहिंजे भाउ कया आहिनि, नालो मुंहिंजो बदनाम कयो अथई। मां चवां थो अबे जो पुटु आहे त सुधरी वञ। मगर तुंहिंजा कम अहिड़ा आहिनि त हर रोज़ नओं नओं वाक़ियो मां ॾिसां थो नेट ते। शाहरुख चए फलाणी खे हीअं करे मारियो, रेप कयईं, काथे ज़ना कयईं, काथे छा कयईं, कंहिंखे मारे। इहो सॼो कमु तूं थो करें, सुधरी वञ। इन करे इहो कमु त मां कयां थो। मूंखे पुलिस सुञाणींदसि ऐं पूरा मोहल्ले जा वॾा वॾा मीर मुंहिंजे भाउ जी इज़त कंदा आहिनि। इन करे अहिड़ो कमु कयां थो न कंहिंखे ख़बर पवंदी, न की कोई इल्ज़ाम हणंदो। इन लाइ वठां थो मां अयाशी कंदो पूरे ॻोठ में। पुलिस हुजे या जेके बि हुजनि वॾा माण्हू सभु मुंहिंजी इज़त कंदा आहिनि, छो त मुंहिंजो काफ़ी नालो आहे ऐं हर माण्हू खे ख़बर आहे त शाहरुख अहिड़ो न आहे। इन करे को बि इल्ज़ाम मूं ते नथा हणी सघनि। मगर मां जॾहिं वाजे करे मां चयोमांनि त तोखे हिकिड़े ॾींहं में खणी करे टंगो टाली करे तोखे फांसी ते फंदे ते बीहारे छॾींदा। पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ। जेकॾहिं मां आयो मां सोशल मीडिया ते वाजे करे चवंदो मां त मुंहिंजो भाउ वेरी आहे ऐं पूरे ज़िम्मेवार जेके खून छान सॼा मुंहिंजे भाउ कराया आहिनि। सोशल मीडिया ते तूं ई ऐं वाजे करे चवंदे त हू मुंहिंजो नंढो भाउ आहे। हाणे एतबार को बि न कंदुई, को बि, छो त रुगो जिथे किथे सुञाण मुंहिंजी आहे। तूं भले चवंदे त मां अॻे चई ॾींदुमि त मुंहिंजो भाउ इहो आहे, असली शाहरुख मां आहियां। इहे सॼा इल्ज़ाम तो ते ईंदा, पोइ इन जो ज़िम्मेवार तूं थींदे ऐं तोखे फांसी ॾींदा ऐं मूंखे आज़ादी। छो त दुनिया सिधे जी न आहे, ॾिंगे जी आहे।